एक बलोच न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। उमरकोट खां ख़बर ॾींदा हलूं त बेदर्द पुट पंहिंजे जीजल माउ खे घरां धिका ॾेई कढी छॾियो आहे। हिते अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं त बेदर्द पुट पंहिंजे जीजल माउ खे घरां धिका ॾेई कढी छॾियो आहे। ॿुढड़ीअ ॻाल्हाईंदे चयो आहे त मूं वटि खाइण लाइ न मानी आहे न पाइण लाइ को कपिड़ो लटो आहे।